इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे मुस्लिम लीग नून अॻवान दानियाल अज़ीज़ चयो त इमरान ख़ान जो चवणु आहे त जंहिं म्यार ते हुकूमत जी जांच थी तंहिं ते संदन एहतिसाब थियणु घुरिजे। हाणे हू साॻिए म्यार जे एहतिसाब खां भॼी रहियो आहे। हुन चयो त हू रुॻो इहे तफ़सील घुरे रहिया आहिनि जंहिं ते इमरान ख़ान चूंड विढ़ी आहे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान हल्फी बयान में टैक्स चोरी जो एतराफ़ कयो आहे कि अदालत में इस वक्त पाकिस्तान के सुप्रीम कोर्ट में रिकॉर्ड मौजूद है जिसमें पीटीआई ने खुद ये यूएस जस्टिस डिपार्टमेंट को अपने जो रिटर्न्स अरसाल किए हैं, जो गोशवारे दाखिल करवाए हैं, उनमें उन्होंने नाम लिखे हुए हैं जो इंडियन नेशनल है जिनसे उन्होंने पैसे लिए हैं। दानियाल अज़ीज़ चयो त उन्हनि जे बयान न पर इमरान ख़ान जे बयान में तज़ाद आहे, मामले जी तह ताईं पहुचणु घुरिजे। हुन चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ बिना कंहिं बहाने जे पाण खे एहतिसाब लाइ पेश कयो। संदसि चवणु हो त मामला कानून खां टिपी वञनि त जांच जो मुतालबो संदन हक़ आहे। दानियाल अज़ीज़ चयो त हू उमीद था कनि त संदन मुतालबे ते जांच कई वेंदी ऐं शयूं हवा में न रहणु घुरिजनि। हनीफ़ अब्बासी जो चवणु हो त इमरान ख़ान चयो आहे त संदसि घरवारी जे अकाउंट मां दोस्त जे अकाउंट मां रक़म मुंतक़िल कई वई। संदसि चवणु हो त छा इमरान ख़ान इदारनि ते हमलो ऐं पुलिस एहलकारनि खे क़त्ल न कयो और लश्कर कशी की और पीटीवी की नशरियात बंद की और पीएम हाउस को अटैक किया और पार्लियामेंट को अटैक किया और घराओ जलाओ के नारे मारे। हनीफ़ अब्बासी चयो त इमरान ख़ान सियासत सां गॾु गुंडागर्दी बि करणु चाहे थो। हुन चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे कुटुंब जो हमेशह एहतिसाब थींदो रहियो आहे, पर यादि रखणु घुरिजे त शींह जो पुटु बि शींह हूंदो आहे। तो ये कोई नया एहतिसाब नहीं है और ये ज़हन में रखें कि शेर का बच्चा भी शेर ही होता है और ये नहीं हो सकता कि शेर के बच्चे को आप कहें कि एम्बुलेंस की जरूरत होती है।